Biology class now, chapter 4, lesson 15, part 3. Connective tissues, Milaindar Oja, आवां ऐं बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे कनेक्टिव टिश्यूज़ मिलाईंदड़ ओजा। सीमेंट जे बारे में जेकॾहिं तव्हां सोचो त तव्हांखे लाज़मी तौर ते कनेक्टिव मटीरियल सम्झ में ईंदो, छो त सीमेंट जो कमु हूंदो आहे जॻह में मौजूदु जेके बि शयूं आहिनि, सिरूं आहिनि, ॿियो मटीरियल आहे, उन्हनि खे पाण में ॻंढे मिलाए बीहारींदो आहे। जेकॾहिं ईअं सिरुनि जो ढेर बीहारिजे त उहे सिरुनि जो ढेर बिल्डिंग में तब्दील कोन थींदो, ड्रही पवंदो। तंहिंजे करे उन्हनि जे विच में सीमेंट खे इस्तेमालु कयो वेंदो आहे त जीअं सिरुनि खे, शीखुनि खे, सरियनि खे उन्हनि खे मिलाए करे बीहारे। असांजो जेको जिस्म आहे उहो पिणु हिकिड़े क़िस्म जी वॾी इमारत आहे। उनजे अंदरि छा छा नाहे, मिसाल जे तौर ते हॾा आहिनि, उन्हनि सां गॾु स्किन आहे, उनजे सां गॾोगॾु वरी अंदरि जेके आहिनि मुख़्तलिफ़ उज़व आहिनि, इवन जीव गरड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ जीव गरड़ा आहिनि जेकी पाण में मिलियल हूंदा आहिनि, ॻंढियल हूंदा आहिनि। सो सीमेंट जेकॾहिं आहे त उहो सीमेंट तव्हांखे ॾिसो त कमु करे ॾींदो बाइंडिंग जो, गॾोगॾु सपोर्ट जो कमु ऐं पैकिंग मटीरियल तौर ते बि तव्हांखे नज़र ईंदो। बाइंडिंग जो इन सूरत में त मुख़्तलिफ़ शयुनि खे ॻंढे थो बीहारे, ऐं सपोर्टिंग जो ईअं त जॾहिं उहे शयूं पाण में मिली बीहंदियूं आहिनि त पूरी बिल्डिंग खे सपोर्ट मिलंदी आहे, उहा बीहंदी आहे। पैकिंग मटीरियल ईअं आहे त सिरूं ॾिसो त उहे तव्हांखे पैक्ड नज़र ईंदियूं, ऐं पोइ आख़िरकार भित बि हिकिड़ी पैक्ड तव्हांखे वॾी हिकिड़ी स्ट्रक्चर नज़र ईंदी आहे जंहिंमें शयूं जेके आहिनि उहे पैक थियल हूंदियूं आहिनि। साॻे ई तरीक़े सां कनेक्टिव टिश्यू जेको आहे उहो असांजे जिस्म जे अंदरि ऑर्गन्स खे कनेक्ट करण में मदद ॾींदो आहे, मुख़्तलिफ़ ओजनि खे ॻंढण में मदद ॾींदो आहे। तंहिंजे करे ई असां हिनखे कनेक्टिव टिश्यू जो नालो ॾियूं था। असांखे इहो मालूम आहे त असांजे जिस्म जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ओजा या टिश्यूज़ मौजूदु आहिनि। मिसाल जे तौर ते एपिथेलियल टिश्यू जंहिं ते असां ॻाल्हि ॿोल रखी आया आहियूं, नर्वस टिश्यू पिणु मौजूदु आहे, मसल टिश्यूज़ मौजूदु आहिनि, ऐं चोथों मेजर टाइप टिश्यूज़ जो आहे कनेक्टिव टिश्यू। इहो कनेक्टिव टिश्यू असांजे जिस्म में रत जी सूरत में, हॾनि जी सूरत में, या कार्टिलेज जी सूरत में ऐं चर्ॿीअ जी सूरत में मौजूदु आहे। कनेक्टिव टिश्यू जी जेकॾहिं कंपोज़िशन जी ॻाल्हि कजे त सादे नमूने सां तव्हां सिर्फ़ु इहो यादि रखो, connective tissue cells are surrounded by a substance called as extracellular matrix. कनेक्टिव टिश्यू जा जेके जीव गरड़ा थियनि था उन्हनि जो चौधारी तव्हांखे हिकिड़ो मादो नज़र अचे थो, इन मादे खे असां सॾियूं था एक्स्ट्रा सेल्यूलर मैट्रिक्स। एक्स्ट्रा सेल्यूलर यानी जीव गरड़नि जे चौधारी या जीव गरड़नि जे ॿाहिरां मौजूदु मैट्रिक्स वारो मादो। इहो मादो आहे जेको असांजे कनेक्टिव टिश्यू खे कंहिं बि टेंशन या कंप्रेशन खे सहण जी सघ फ़राहम कंदो आहे। मैट्रिक्स फॉर्म्स मेन बल्क ऑफ द टिश्यू। हीउ जेको मैट्रिक्स आहे उहो सच इहो आहे त कनेक्टिव टिश्यूअ जो वॾे में वॾो मिक़दारु ठाहींदड़ बि इहो मैट्रिक्स ई आहे। मैट्रिक्स गिव स्ट्रेंथ एंड सपोर्ट। इहो मैट्रिक्स असांजे कनेक्टिव टिश्यू खे, हॾनि खे ऐं चर्ॿी खे जेका चमड़ी जे हेठां मौजूदु हूंदी आहे या रत जे अंदरि हूंदी आहे, उन्हनि सभिनी उज़वनि खे जिते जिते कनेक्टिव टिश्यू मौजूदु आहे उहो स्ट्रेंथ ॾींदो आहे ऐं उन्हनि खे सपोर्ट ॾींदो आहे। सपोर्ट इन सूरत में ॾिए थो त असांजो समूरो जेको जिस्म आहे उहो तव्हांजे हॾाई ढांचे ते बीठल आहे। हाणे इहो हॾाऊं ढांचो जेको आहे उहो सपोर्ट ॾेई बीठो आहे, असांजे जिस्म खे खयूं बीठो आहे। Connective tissue is formed from embryonic tissue called as mesenchyme tissue. Connective tissue जेको आहे उहो बुनियादी तौर ते एम्ब्रियोनिक हिकिड़ो टिश्यू थींदो आहे, मेज़नकाइम उन मंझां तयारु थींदो आहे। This tissue which connects, bind the different types of cells or tissues or organs is called as connective tissue. उहो ओजो जेको मुख़्तलिफ़ जीव गरड़नि खे या मुख़्तलिफ़ टिश्यूज़ खे या मुख़्तलिफ़ ऑर्गन्स खे पाण में ॻंढे मिलाए उन टिश्यू खे असां कनेक्टिव टिश्यू चऊं था। They also provide support
ट्रांसपोर्ट, इंसुलेशन एंड स्टोरेज एक्सेट्रा। कनेक्टिव टिश्यू जो कम जिस्म के सपोर्ट ॾियणु, जिस्म जे अंदरि शयुनि जी ट्रांसपोर्ट कराइणु, इंसुलेशन ॾियणु। मिसाल जे तौर ते असांजी चमड़ीअ जे हेठां जेका फेट एडिपोज कनेक्टिव टिश्यू मौजूदु आहिनि चर्बी जी सूरत में, उहे असांजे जिस्म खे इंसुलेट कंदा आहिनि। इंसुलेट जो मतिलबु आहे बचाइणु, गर्मीअ या सर्दीअ खां बचाइणु। हाणे तव्हां ॾिसंदो त जेकी फैटी माण्हू थियनि था उन्हनि खे सर्दी घटि महसूसु थींदी आहे एज़ कंपेयर टू थिनर पीपल। ऐं इहे ई वरी ओजा जेके आहिनि कनेक्टिव टिश्यूज़ उहे स्टोरेज जो कमु पिणु कंदा आहिनि। एडिपोज टिश्यू में फैट जेका आहे उहा स्टोर थियल हूंदी आहे, जेका वक़्त असर ते वरी उहा टुटंदी आहे ऐं तवानाई पैदा करण में कमु ईंदी आहे। बुनियादी तौर ते कनेक्टिव टिश्यू जो कमु छा आहे, उहे मुख़्तलिफ़ सेल्स, टिश्यूज़ या ऑर्गन्स खे ॻंढण जो कमु कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां जेकॾहिं हिन सिर्फ़ु कुल्हे खे ज़ूम करे ॾिसूं त उन में अंदरि असांखे लिगमेंट नज़र ईंदो, असांखे टेंडन नज़र ईंदो, कार्टिलेज नज़र ईंदो। हाणे जेको लिगमेंट आहे उहो तव्हां ॾिसो त ॿिनि हॾनि जे विच ते मौजूदु आहे, ॿिनि हॾनि खे जोड़ियूं बीठो आहे। इहो लिगमेंट हिकिड़े क़िस्म जो कनेक्टिव टिश्यू आहे। टेंडन वरी ॾिसो त हेॾा हॾो आहे, हेॾा वरी मसल आहे, हिननि ॿिन्ही खे मिलाए बीहारियो अथई त इहा टेंडन जेको आहे उहो पिणु हिकिड़े क़िस्म जो कनेक्टिव टिश्यू आहे। साॻे तरीक़े सां कार्टिलेज पिणु हिकिड़े क़िस्म जो कनेक्टिव टिश्यू आहे। कनेक्टिव टिश्यू जो हिकिड़ो क़िस्म आहे डेंस कनेक्टिव टिश्यूज़। डेंस कनेक्टिव टिश्यूज़ यानी गुथियल मिलाईंदड़ ओजा। Ligaments connect bones, tendon connect muscles with bone. Both are dense connective tissues as they are very dense and matrix is very little. Dense connective tissue जा मिसाल आहिनि ligament ऐं tendon। हाणे ligament जेको आहे उहो हॾनि खे मिलाइण जो कमु कंदो आहे ऐं tendon जेको आहे इहो अहिड़ो कनेक्टिव टिश्यू आहे जेको बोन ऐं मसल खे कनेक्ट कंदो आहे। ॿई डेंस कनेक्टिव टिश्यू जा मिसाल आहिनि। असां हिननि खे डेंस कनेक्टिव टिश्यू इन लाइ था चऊं छो त हिन में मैट्रिक्स जो मक़दारु तमामु घटि हूंदो आहे ऐं जीव घरड़ा जेके आहिनि उहे तमामु घणा हूंदा आहिनि। इन जे करे हिनखे असां चऊं था डेंस कनेक्टिव टिश्यू। ॿियो क़िस्म आहे असां वटि कनेक्टिव टिश्यूज़ जो लूज़ कनेक्टिव टिश्यूज़। लूज़ कनेक्टिव टिश्यूज़ असांजी चमड़ीअ जे हेठां मौजूदु हूंदा आहिनि। Our skin is connected with muscle by a special connective tissue cells called as loose or areolar connective tissues. असांजी चमड़ी मसल सां ईअं ॻंढियूं बीठी आहे जो असांखे नज़र ईंदो आहे त इहा जेका चमड़ी आहे असांजी उहा असांजे जिस्म तां ईअं लही लड़की कोन पवंदी, छो त अंदरि जेके मसल्स मौजूदु आहिनि उन्हनि सां इन स्किन खे ॻंढींदड़ हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो टिश्यू हूंदो आहे जंहिंखे असां सॾींदा आहियूं लूज़ कनेक्टिव टिश्यू या एरियोलर कनेक्टिव टिश्यू। हिते तव्हांखे हुनजी तस्वीर नज़र ईंदी हूंदी। हिनखे असां लूज़ कनेक्टिव टिश्यू इन लाइ था चऊं छो त हिन में वरी जीव घरड़नि जो तइदादु घटि हूंदो आहे, मैट्रिक्स जेका आहे उहा वधीक हूंदी आहे, तंहिंजे करे इहे लूज़ टाइप हूंदा आहिनि। दिस टिश्यू इज़ आल्सो कॉल्ड एज फिलर टिश्यू। हिनखे वरी असां फिलर टिश्यू पिणु छॾींदा आहियूं लूज़ कनेक्टिव टिश्यू खे। छाजे लाइ? जो असांजे जिस्म जे अंदरि जेकी बि ऑर्गन्स मौजूदु आहिनि उन्हनि खे फिलिंग जेको मादो हूंदो आहे उहो इहो ई साॻियो ई लूज़ कनेक्टिव टिश्यू हूंदो आहे, तंहिंजे करे असां हिनखे सॾूं था फिलर टिश्यू। ही असांजे नर्व्स में, वेज़ल्स में या बोन मेरो में पिणु मौजूदु हूंदो आहे। असांजी चमड़ी मुश्कुनि सां छिडरे मिलाईंदड़ ओजे ज़रिए ॻंढियल हूंदी आहे। हिन ओजे खे भराईअ वारो ओजो पिणु सॾिबो आहे छो त इहो मुख़्तलिफ़ ऑर्गन्स खे फिल कंदो आहे। टियों क़िस्म आहे स्केलेटल कनेक्टिव टिश्यूज़। स्केलेटल टिश्यूज़ लाइक बोन्स प्रोटेक्ट एंड सपोर्ट अदर ऑर्गन्स। स्केलेटल टिश्यूज़ उहे ओजा आहिनि जेकी ॿियनि उज़वनि खे सपोर्ट कंदा आहिनि ऐं उन्हनि खे प्रोटेक्शन मुहैया कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हॾनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हॾाऊं ढांचो असांजे जिस्म जे अंदरि जेकी बि वाइटल ऑर्गन्स आहिनि उते त ख़ासि तौर ते मौजूदु हूंदो आहे जीअं उहे धक वग़ैरह खां बची सघनि। रिब केज खे ॾिसो
त उहो असांजी दिलि खे बचायूं बीठो आहे, फिफड़नि खे बचायूं बीठो आहे। ईअं जेका स्कल आहे उहा बि स्केलेटल कनेक्टिव टिश्यूज़ यानी हॾनि जी ठहियल आहे। उहो पिणु असांजे इंतिहाई अहम ऑर्गन दिमाग़ खे बचाइण जो कमु कंदो आहे। Bone cells are osteocytes are made up of calcium and phosphorus, hence they are harder and strong. हॾनि जा जेके जीव गरड़ा थियनि था जिन खे असां ओस्टियोसाइट्स ॾींदा आहियूं, उहे मुख्य तौर ते कैल्शियम ऐं फास्फोरस जा ठहियल आहिनि, तंहिंजे करे इहे सख़्तु ऐं मज़बूत थींदा आहिनि। हॾा अहिड़ा कनेक्टिव टिश्यू आहिनि जेके ॿियनि कनेक्टिव टिश्यूज़ खां मुख़्तलिफ़ नज़र अचनि था। मिसाल जे तौर ते इवन जेको असांजो कार्टिलेज आहे उनखे बि असां चवंदा आहियूं भुरकड़ो हॾो या नरम हॾो, पर जेकी हॾा थियनि था उहे तव्हांखे एडिपोज टिश्यू खां मुख़्तलिफ़ नज़र ईंदा। ॿिया जेके कनेक्टिव टिश्यू आहिनि जीअं रत, उन खां बि तव्हांखे इहो जेको स्केलेटल कनेक्टिव टिश्यू आहे हॾो, उहो मुख़्तलिफ़ थो नज़र अचे, छो त इहो कैल्शियम ऐं फास्फोरस मंझां ठहियलु हूंदो आहे। हिन जो मुख्य तौर ते कमु छा आहे त हीउ सपोर्ट कंदा आहिनि मुख़्तलिफ़ ऑर्गन्स खे ऐं उन्हनि खे प्रोटेक्शन मुहैया कंदा आहिनि। कार्टिलेज is also a supportive connective tissue just like bones. कार्टिलेज जेको आहे उहो पिणु हिकिड़े क़िस्म जो सपोर्टिव कनेक्टिव टिश्यू आहे। कन खे तव्हां हथु लाइ ॾिसो त तव्हांखे नरम हॾो जेको आहे उहो महसूसु थींदो, या नक जी जेका चोटी आहे उनखे बि तव्हां जेकॾहिं छुहंदव त उते बि तव्हांखे कार्टिलेज नज़र ईंदो। चोथों क़िस्म आहे कनेक्टिव टिश्यू जो एडिपोज कनेक्टिव टिश्यूज़। Beneath the skin, there is another supportive and protective connective tissue that works as shock absorber. हाणे असांजे घुमण फिरण सां माण्हू किरी थो पए, धक थो लॻे, त तव्हांजी जेका स्किन आहे उन जे हेठां ई हिकिड़ो ॿियो कनेक्टिव टिश्यू मौजूदु हूंदो आहे जंहिंखे असां चऊं था एडिपोज कनेक्टिव टिश्यू। इहो एडिपोज कनेक्टिव टिश्यू शॉक एब्ज़ॉर्बर तौर ते कमु कंदो आहे। तव्हांखे झटको लॻो, तव्हां किरी पियो, तव्हांखे धकु लॻो, त उहो तव्हांजी उन धक खे उहो एब्ज़ॉर्ब कंदो आहे। The tissue is called as adipose connective tissue. इन शॉक एब्ज़ॉर्बर टिश्यूअ खे असां एडिपोज कनेक्टिव टिश्यू सॾियूं था। न रुॻो इहो इंसानी चमड़ीअ जे हेठां मौजूदु हूंदो आहे, पर तस्वीर में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त उहो मुख़्तलिफ़ ऑर्गन्स जे ॿाहिरां पिणु मौजूदु हूंदो आहे। इवन इंसानी अखि जे चौधारी पिणु एडिपोज कनेक्टिव टिश्यूज़ मौजूदु हूंदा आहिनि। इहा इंसानी चमड़ी आहे, उन जे हेठां ई तव्हांखे एडिपोज कनेक्टिव टिश्यूज़ नज़र अचनि था जेकी कुशन जो कमु कंदा आहिनि, शॉक एब्ज़ॉर्बर तौर ते कमु कंदा आहिनि। Adipose tissues store fat as well as works as insulator, so fat people feels less cold than thinner one. ये एडिपोज टिश्यू पंहिंजे अंदरि चर्बीअ खे पिणु जमो करे रखंदा आहिनि, इन जे करे उहे इंसुलेटर तौर ते बि कमु कंदा आहिनि त थधि ऐं गर्मी जेका आहे उहा असांजे जिस्म खे वधीक महसूसु न थिए। तंहिंजे करे उहे माण्हू जिन में चर्बी जो मक़दारु वधीक हुजे, फैट हुजनि, उन्हनि खे कोल्ड एज़ कंपेयर टू थिनर पीपल घटि महसूसु थींदी आहे। कनेक्टिव टिश्यू जो आख़िरी क़िस्म आहे फ्लूइड कनेक्टिव टिश्यू। It connects different blood cells, for example, RBC, WBC, and platelets, plasma, etc., etc. Fluid connective tissue रत जे ॻाढ़नि जीव ॻड़नि, अछनि जीव ॻड़नि, प्लेटिलेट्स वग़ैरह खे ॻंढण जो, उन्हनि खे कनेक्ट करे रखण जो कमु कंदो आहे। Blood transports oxygen and glucose in our body. रत असांजे जिस्म जे अंदरि ग्लूकोज़, ऑक्सीजन जहिड़ा मादा ट्रांसपोर्ट करण जो कमु कंदी आहे। असांजो अॼोको लेक्चर कनेक्टिव टिश्यू ऐं उन्हनि जे क़िस्मनि जे तारुफ़ सां गॾु हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।